निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी बल्दियात खाते में गोश्त मुलाज़िम हुजण जो इंकशाफ कंदे चयो आहे त कराची जे 7 ज़िलनि में हिन वक़्त ताईं 1100 खां वधीक गोश्त मुलाज़िम ज़ाहिर थी चुका आहिनि। कराची खां कश्मीर ताईं बल्दियात खाते जे गोश्त मुलाज़िमनि जे ख़ात्मे खां सवाइ तरक्की मुमकिन न थी सघंदी। लाड़काने में बल्दियात हाउसिंग टाउन प्लानिंग ऐं बहाली वारे खाते जे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिंमें म्युनिसिपल कारपोरेशन, टाउन कमेटीज़, डिस्ट्रिक्ट काउंसलर्स, हाउसिंग टाउन प्लानिंग ऐं बहाली खाते जे ऑफिसर शिरकत कई। इजलास में रीजनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट, म्युनिसिपल कमिश्नर्स, टीएमओज़, एमसीओज़ ऐं सीएमओ समेत ॿिया ऑफिसर शरीक थिया। इजलास दौरान ॻाल्हाईंदे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद मुबीन जुमानी चयो त असांजी पहिरीं तरजीह अवाम खे वध खां वधि सहूलियतूं ॾियणु आहे। अवाम खे रिलीफ ॾियणु असांजो मक़सदु आहे। मौजूदा निगरान हुकूमत सियासी नाहे, न ई उन ते कंहिं क़िस्म जो को सियासी दबाउ आहे। पंहिंजे खातनि जे कम में कंहिंखे बि रुकावट विझणु न ॾींदासीं। निगरान सूबाई वज़ीर चयो त कराची खां कश्मीर ताईं बल्दियात खाते जे गोश्त मुलाज़िमनि जे ख़ात्मे खां सवाइ तरक्की मुमकिन नाहे। बल्दियात खाते जे मुलाज़िमनि जी तस्दीक़ ऐं उन्हनि जूं पघारूं नादरा ज़रिए उन्हनि जे अकाउंट्स में मोकिलण ते कमु शुरू करे छॾियो आहे। मोहम्मद मुबीन जुमानी चयो त बल्दियात खाते में रुगो कराची जे 7 ज़िलनि में हिन वक़्त ताईं 1100 खां वधीक गोश्त मुलाज़िम ज़ाहिर थी चुका आहिनि। अहिड़ा गोश्त मुलाज़िम सूबे जे ॿियनि ज़िलनि में बि थी सघनि था। बल्दियात खाते में अहिड़नि मुलाज़िमनि जी सुञाणप बि थी आहे जेके पाकिस्तान में मौजूद ई न आहिनि, पर उन्हनि खे पघारूं मिली रहियूं आहिनि। हिन जो त मुंहिंजो सभिनी मुलाज़िमनि सां वाइदो आहे त उन्हनि जा समूरा जाइज़ मुतालबा ऐं उन्हनि जे कम में का बि रुकावट न बणिजणु ॾींदुसि। असांजो इहो ई मक़सदु हुजणु घुरिजे त वध खां वधि अवाम खे रिलीफ फ़राहम कयूं।